तेज़ वहकिरे सबबि बिलालपुर में ॿेड़ी जेका आहे सा कल्टी थी पई आहे, जंहिंजे सबबि 4 माण्हू जेके आहिनि उन्हनि जा लाश कढी सेवन अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। 7 खे ज़िंदा बचायो वियो आहे। वधीक हिते जेको आहे MNA जेको आहे उहो बि मौजूदु आहे ऐं प्लस में जेका ज़िली इंतिज़ामिया आहे उहा बि मौजूदु आहे। हुननि जो व्यूज़ शामिल कंदासीं त हू आख़िर कहिड़े तरीक़े सां हिन जेको आहे मामले खे रेस्क्यू कंदा। इहे जेके मुतासिर कढिया 8-9 माण्हू कढिया। अच्छा, हाँ, घणा बुरा आहिनि टोटल? ख़बर न आहे, ॻोठा घणा थिए, कंहिंजा माण्हू कंहिंजा न आहिनि, ख़बर का बि न आहे, अंदाज़ न आहे। 20 खां 22 माण्हू थी वेंदा, 20 खां 22। टुकड़ी तो सभु को लयो हलियो वियो न। तव्हां ॾिठो हुते बिठायो तव्हां? जी हा, असां बंदि बिठा तो हाणे हींअर एक्चुअल ख़बर नथी पए, के था चवनि त 13 माण्हू आहे, के था चवनि 20 आहे, के था चवनि त 25 माण्हू आहे। पर हिन वक़्त ते असांखे 4 डेथ बॉडियूं मिली चुकियूं आहिनि, जेके सेवन हॉस्पिटल आहिनि। 2 जेके आहिनि सो सीरियस कंडीशन में आहिनि। हींअर असां मुख़्तलिफ़ माण्हू ऐं टोबा मोकिलिया आहिनि त को माण्हू हिननि वणनि में को सहारो वठी बीठो हुजे, उन्हनि खे असां रेस्क्यू कयूं। उनखां अलावा जेके हींअर वहकिरा आहिनि, जेकॾहिं का डेथ बॉडी आहे त उनखे असां ॻोल्हाए वठूं। हींअर असां नेवी वारनि सां ॻाल्हायो आहे, उन्हनि जूं बोटूं बचंदियूं, उन्हनि जो हेली बचे थो पियो, उहो रेस्क्यू करण जे लाइ। मूंसां गॾु कमिश्नर DC हे माना ये प्राइवेट तंबेला हुया? हाँ, प्राइवेट ये माण्हू माना जेके आहिनि से पंहिंजो कट बि हिते ई पियो आहे न। हिन जा ते ॿेड़ी भॼी पई, बसि माण्हू हलिया विया, के बची विया, के लुड़ी विया आहिनि। लुड़ी विया। इन ॿेड़ी ते 22 खां 25 माण्हू हुया त ज़ाहिर आहे ॿेड़ियूं हे टुटंदियूं काठ जूं ॿेड़ियूं आहिनि। फिलो तव्हां ॾिसो तमामु घणो आहे। हींअर दरिया पंहिंजनि मौजनि में आहे त ॿेड़ियुनि खे मां बार बार इहो गुज़ारिश कंदुसि कि माण्हू ओतिरा खणो जेतिरो माना केपेसिटी। डेड बॉडीज़ हैं, हमने फौरी तौर पे पाकिस्तान नेवी से कांटेक्ट किया है। उनके हेली में डाइवर्स आ रहे हैं क्योंकि इस वक्त बाय रोड आने का टाइम नहीं है, तो हेली में उनके डाइवर्स पहुंच रहे हैं और इस ऑपरेशन को वो कंटिन्यू करेंगे। मीनवाइल लोकल्स का जैसे बताया कि लोकल्स की एक टीम जो है वो निकली हुई है बेड़ियों पे भी और चेक कर रही है कि कोई एक अनफॉर्चुनेट इंसिडेंट है और इसके लिए जो है प्रिवेंटिव मेजर्स इख्तियार करेंगे हम फ्यूचर में। अभी कमिश्नर साहब ने ऑर्डर दिया है कि 144 भी इम्पोज करेंगे क्योंकि इस इंसिडेंट की बेसिक रूट कॉज क्या है? रूट कॉज यही है कि ज़्यादा बंदों को सवार किया गया।